मुल्क में कोरोना वायरस जे मुतासिरनि जो अंग 13,328 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 12 ॼणनि जे फौत थियण खां पोइ फौतियुनि जो अंग 281 तक पहुची वियो। अॼु कोरोना वायरस सबब 4 ॼणा फौत थी विया। वॾो वज़ीर 3,946 मरीज़ इलाज हेठि आहिनि। केसेस में इज़ाफ़े खे नज़र में रखंदे आइसोलेशन वार्ड में बेड्स जो अंग वधाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। घोड़की भरिसां पाणीअ जे वारे ते वियल प्राइमरी उस्ताद खे अगवा कयो वियो। शफ़ीक अहमद जट खे रात जो धाड़ियल हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे विया। मीरपुर माथिलो में लोही पुलवासी गरीब ॻोठाणे फरमान महर जो टाउन कमेटी चेयरमैन शहबाज खान लुंड खिलाफ़ एहतजाज। खुर्शीद शाह खे आमदनी खां वधीक मिल्कियत ठाहिण वारे रेफरेंस केस में अदालत में पेश कयो वियो। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।